अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। फ्रेंड्स, अॼु असां मायरा जी किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं चिक पीस सैलेड जी रेसिपी। ही चणनि जो सलाद ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां उबलियल चणा विझूं था 1 कप। चेरी टमेटोस विधा आहिनि 1 कप। कटियल बसर आहे 1/4 कप। कटियल खीरो आहे 1 कप। रेड ग्रेप्स आहिनि 1 कप। मस्टर्ड पेस्ट आहे 1 टीस्पून। जैतून जो तेल आहे 1 टीस्पून। लीमे जो रस विझूं था। एक वॾी साइज़ जो लीमो खणी असां अधु लीमो विझूं था। हैम्प सीड्स आहिनि 1 टेबल स्पून। ऐं सावा धाणा विझूं था। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असांजो तमामु आसान चणनि जो सैलेड बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी हीअ चिक पीस सैलेड जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।